नौशरो फेरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक़ दी इंटरनेशनल ह्यूमन राइट्स प्राइवेट वाइजन वेलफेयर ट्रस्ट ज़िलाई सदर एहसान अली खोसो जी अॻवानी में सिविल अस्पताल नौशरो फेरोज जी रात जी शिफ्ट में हंगामी दौरो कयो ऐं मरीज़नि खे मिलंदड़ सहूलियतुनि बाबति पुछाणो कयो, जंहिं ते दी इंटरनेशनल ह्यूमन राइट्स जे वफ़द अस्पताल जे सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो, AMS डॉक्टर सईद अहमद जलबानी, पैरामेडिकल अॻवान एजाज ममनाई, सऊद बोयो, शकील सियाल ऐं ॿियनि जे कम खे साराहींदे चयो त MS ऐं संदसि टीम जो जज़्बो ऐं महिनत ॾिसी असां तमामु घणा ख़ुशि थिया आहियूं, जेकी ॾींहुं राति ग़रीब मरीज़नि जे लाइ जाखोड़े रहिया आहिनि। ह्यूमन राइट्स जे वफ़द में आमिर अली उमरानी, रज़ा मोहसिन अंसारी, ज़ैन मलक, फरहान अली खोसो, मुबीन सोलंकी, फैसल रहमान, समीउल्लाह, दानियाल मुग़ल, शाहनवाज़ खोसो, बिलावल शाह, कदीर शाह ऐं ॿिया गॾु हुआ।